अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी बस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक करणा दोस्तों। हिन नंढड़ी वीडियो में तव्हांखे हर अपडेट ॾींदासीं। जीअं त तव्हां ॾिठो हूंदो त सालिया कीअं बिजार खान ते हमलो कयो दोस्तों, ऐं बिजार खान कीअं पाण बचाए सालिया खां निकिरी वियो। जीअं त दोस्तों तव्हां ॾिठो हूंदो उन खां बाद में सालिया जे साथियुनि में कीअं ॾंद चक थी। हमज़ा ते हुन शक कयो त तूं पाण खे अॻु में ज़ाहिर कयो सिर्फ़ु इहो ॾेखारण लाइ त बिजार खान ॾिसे ऐं हू पंहिंजो माना एहतियात बचाव करे वञे दोस्तों। हुन ते माना सोडे हुनखे सम्झायो। बिजार खान त ख़ैर पंहिंजो माना रस्तो बचाए निकिरी वियो, पाण बचाए निकिरी वियो दोस्तों। वधीक हू पाण में अटकी पिया ऐं सोडो जीअं सालिया खे सम्झाइणु लॻो त सोडे माना हमज़ा जे सीने ते बंदूक ताड़ी ऐं उन खां बाद में सोडो जीअं हुनखे सम्झाइणु लॻो त सोडे खे बि हुन इहो चयो त तव्हां जहिड़नि साथियुनि जे हूंदे मूंखे दुश्मन पाण जी ज़रूरत ई न आहे। इन खां त सुठो आहे त मां अकेलो हुजां त हीउ शिकार मूंखां न गुस्से आहे। इहो चई करे हू दोस्ती ख़तमु करे ऐं उतां निकिरी हलियो थो वञे दोस्तों। दोस्तीअ जा सभु दग सालिया ॿोड़े छॾिया। सोडो बि हुनखे सम्झाए रहियो हुयो पर सालिया न सम्झो दोस्तों। ही हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ऐं अहिड़ियूं माना वीडियो ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। सिंध सलामत सां सलामत सदाईं गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।